मशहूर तरीन गानो जलाल चांडे जी वर्सी आहे। मानवारा ॿुधंदड़ो जलाल चांडे वो फनकार हो जेके आम माण्हू तमामु घणो पसंदि कंदा हुआ। खेसि अल्लाह साईं वॾी ॾात ॾिनी हुई। सिंध जे लोक रंग खे सॼी दुनिया में हुन मञरायो। इहो ई सबबु आहे जो खेसि केतिरा ई एवार्ड, शाह लतीफ़ एवार्ड, सचल एवार्ड ऐं कलंदर शहबाज़ एवार्ड ऐं ॿिया एवार्ड मिलिया। जलाल चांडियो दुनिया जो उहो वाहिद फनकार हो जंहिंजी ज़िंदगी ते संदसि नाले सां 1985 में शाह सद फिल्म जलाल चांडियो ठाही जेका तमामु घणी मक़बूल थी। जलाल चांडे हजरत शाह अब्दुल भेटाई रहमतुल्लाह अलैह हजरत सच्चल सरमस रहमतुल्लाह अलैह उस्ताद बुखारी तालबुल मौला अज अंगड़ा तुम हदी तोला सजन में दास दर्द मंदन का नलिक दर्द मंदन का नलिक ही लोग साटा लिखो अज अंगड़ा तुम हदी तोला सजन में दास अब्दुल खालिक अब्द ओ मुतु मोटी आयु वाला गज तू न मोटी यार बादल बरसी आया करे मेघ मल्हार तू बरसा तू बरन में जी हरा धोबकार बाजो अब्द प्यारा सिखो वची सार जानी जी अजियार मोटी तू आगती ॿियनि केतिरनि शाइरनि जा कलाम ॻाया। जलाल चांडियो 1944 धारे मोर ज़िले नौशर फरोज़ जे लॻ हिकु ॻोठ में हाजी फैज़ मोहम्मद चांडी जे घर पैदा थियो। पीउ खेसि दर्ज़ी बनाइण पे चाहियो ऐं उन लाइ खेसि नवां जतोई में कुझु अरसो दर्स को कम पे सिखियो पर उते संदसि दिलि न लॻी ऐं वापसि पंहिंजे ॻोठ अची ॿकरियुनि जो धण चाढ़णु शुरू कयाई। चवनि था त जलाल खे इश्क जी चोट लॻी हुई जंहिं करे झंग में ठिकरियूं वॼाए ॻाईंदो वतंदो हो। इश्क अवेड़ा पेश पिया नहीं छोड़ वेंदा जिंद जान मुआ ना के आखे ना के चाकारी काठ थिया मेहमान मुआ न ताही गलदा न किडही वेंदा चादर ते बैठे दरबान मुआ
गुलाम फरीदा ए सिर नेसी जो है जीता सारी ना गुमवा ईअं होरियां ॻाइण सां संदसि दिलचस्पी वधंदी वई ऐं मीरपुर माथेले ज़िले घोटकी में उस्ताद अली गुल महर खां तरबियत वरिताईं। जलाल जान जो मुख़्तलिफ़ सूफ़ी बुज़ुर्गनि जे दरगाहनि मेलनि मलाखड़नि ऐं शादियुनि मुरादियुनि में ॻाइण लॻो। अहिड़ी रीति संदसि मक़बूलियत में वाधारो ईंदो वियो। 1970 जे ॾहाके में संदसि पहिरीं कैसेट हिकु कंपनी कढी जंहिंखे रेडियो जे प्रोड्यूसर जहांगीर कुरैशी प्रोड्यूस कयो। इन कैसेट जो नग़मो हल न मिठू वेॾी लोड करे मुंहिंजी जान बजान जलाई थो तमामु घणो मक़बूल थियो। संदसि बेशुमार कैसेटियूं मार्केट में आयूं। जलाल जान जो सिंध में लॻंदड़ मेलनि में पंहिंजो थिएटर बि लॻाईंदो हो जिते लखे माण्हू टिकट वठी संदसि राग ॿुधंदा हुआ। जलाल जान जो हज़रत शाह अब्दुल भिटाई रहमतुल्लाह अलैह ऐं हज़रत सज्जद सरमस्त रहमतुल्लाह अलैह जे मेलनि ते थिएटर न लॻाईंदो हो पर सिंध हुकूमत जे सक़ाफ़त खाते जी दावत ते राग ॾियाण में ॻाईंदो हो। जलाल जान जो पाकिस्तान टेलीविज़न जे प्रोग्रामनि में बि ॻाईंदो हो। मानवारा ॿुधंदड़ो जलाल चांडे जी एतिरी त मक़बूलियत हुई जो ट्रकुनि ऐं ट्रैक्टरनि ते बि संदसि वॾियूं रंगीन तस्वीरूं ठाहियूं वेंदियूं हुयूं। जलाल चांडियो असां खां 10 जनवरी 2001 ते सिविल अस्पताल कराची में लाॾाणो करे वियो।